वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में है। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। ख्याल यो रख बैठो ॼण तू आही अरबुस्तान में है। वेही अदब साश कबुद तू केड़ा आशिक नाच बजे ते खड़ा से मुझे करीमन जा आशिक तव्हां दे मुबारक सभई तो सुभान अल्लाह। है वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। ख्याल यो रख बैठो ॼण तू आही अरबुस्तान में। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। असां अकीदत सां ॿुधंदा हूं शान मोहम्मद मदनीअ जो। असां अकीदत सां ॿुधंदा हूं शान मोहम्मद मदनीअ जो। मौला ॼाणे आला आहे मान मोहम्मद मदनीअ जो। सना सलो रब जी ख़ुद आहे, सना सलो रब जी ख़ुद आहे। कादिर कई कुर्बान में है। वेही अदब साश कबुद तू शान नबी जे। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में है। ख्याल यो रख बैठो आही अरबुस्तान में। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। अर्श अज़ीम जा सेर कया जंहिं साका हस्ती आहे। अर्श अज़ीम जा सेर कया जंहिं साका हस्ती आहे। काफ़र मारे ढेर कया जंहिं साका हस्ती आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो लोनियूं सारे जहान में है। ला इलाहा इल्लल्लाह जो लोनियूं सारे जहान में। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। जंहिं बि रस्ते सां गुज़रिया थे वणन सुञातो आका खे। पर जंहिं ते नज़र करमदी थी गई है को सिद्दीक़ त कोई बिलाल बणिया। को सिद्दीक़ फारूक गनी थिया को पीर अली लजपाल बणिया। कोई गौस थिया कोई कुतुब थिया को सचल कलंदर लाल बणिया। कोई शाह भिटाई थी गया बल सलाफान है मिरल बिलाल बणिया। जंहिं बि रस्ते सां गुज़रिया थे वणन सुञातो आका खे। जबलन में चरंदड़ बकिरन जे घणन सुञातो आका खे। जेका भी शइ ख़ालिक़ ख़लक़ी हर शइ हुई फरमान में। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। ख्याल यो रख बैठो ॼण तू आही अरबुस्तान में। वेही अदब साश कबुद तू नात नबी जे शान में। चओ सुभान जाथे सारी गाहूं ताथे ईंदा आहिनि ख़ुद अरबी। जाथे सारी गाहूं ताथे ईंदा आहिनि
खुद अरबी मिंटन में हर मुश्किल टारे दीदा आहिन खुद अरबी साईं तशरीफ फरमा दीदा अदा आहिन पाकिस्तान में वेही अदब साश कबूत तो नात नबी जे शान में वेही अदब साश कबूत तो नात नबी जे शान में आहे उम्मीद साजी अरबी कदा शफात क़यामत में आहे उम्मीद साजी अरबी कदा शफात क़यामत में बिना ॾिठे ईमान आंदो बिना ॾिठे ईमान आंदोसी थींदी ज़ियारत क़यामत में अदा बिना ॾिठे ईमान आंदो थींदी ज़ियारत क़यामत में पंहिंजी फरमी बिहारींदा महशर जे मैदान में वेही अदब साश कबूत तो नात नबी जे शान में हाणे अब्बासी आशिक जल्दी प्यारी आहे मदीने ॾे कंहिंजी दिलि थी चए त मदीने ॾे सुभान अल्लाह कंदो मुर्शिदन करीम जे सदके रब्बुल आलमीन महबूबन जो मुल्क ॾेखारींदो अगरि थी त चओ आमीन आख़िरी में सिरवा हाणे अब्बासी आशिक जल्दी प्यारी आहे मदीने ॾे रूह खे राहत ॾींदड़ मौसम प्यारी आहे मदीने ॾे रूह खे राहत ॾींदड़ मौसम प्यारी आहे मदीने ॾे नंढपण खां महबूबनि जी महबत मुंहिंजी जान में वेही अदब साश कबूत तो नात नबी जे शान में अञा ॿिया आशिक़ आहिनि जेके रोज़ वञनि था मदीने अञा ॿिया आशिक़ आहिनि जेके रोज़ वञनि था मदीने रोज़ हुज़ूर जी हाज़िर थियनि था मदीने अञा ॿिया आशिक़ आहिनि जेके रोज़ वञनि था मदीने